पाण में शदीद तरीन दुश्मन बनाए करे बे जी जान के बचण जे लाइ ॿाहिरि तैयार थी वेंदा आहिनि। यूसुफ अलैहिस्सलाम ने तव्हां नज़र विझो, नज़र दौड़ायो, उनजे भाइरनि छा चयो आहे? हीअ यूसुफ ऐं हिन जा भाइर अहब्बुल्लाह अबीना मिन्ना, यूसुफ ऐं हिन जो भाउ बिन्यामीन असांजे वालिद खे असां खां वधीक महबूब आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वला ततमन्नौ मा फद्दलल्लाहु बअदकुम अला बअद लिर्रिजालि नसीबुम मिम्मा इक्तसबू वलिन्निसाइ नसीबुम मिम्मा इक्तसबना वस्अलुल्लाह मिन फद्लिही। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला हसद इल्ला फी सनतैन वफ़ीहि रजुलन आताहुल्लाहुल कुरआन फ़हुव यक़ूमु बिही आनाअल लैलि व आनाअन नहार वफ़ी रिवायतिन आताहुल्लाहुल हिक्मा फ़हुव यक़दी बिहा व युअल्लिमुहा। कुरान हकीम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक हदीस। इन हदीस जी पस मंज़र में चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सही माना में बयान करण जी, तव्हां दोस्तनि खे ॿुधण जी ऐं असां सभिनी खे उन मुताबिक़ अमल पैरा थियण जी तौफ़ीक़ कामिल अता फ़रमाए। हसद जूं नाजायज़ सूरतूं ऐं उन जा मोहलिक असरात ऐं उन जूं कहिड़ी सूरत में कंहिं शख़्स सां हसद जाइज़ आहे, इन हवाले सां चंद ॻाल्हियूं उलमा इकराम जी मौजूदगी में ऐं अदना तालिब इल्म पेश कंदुसि। पंहिंजी इस्लाह मक़सूद आहे ऐं तव्हां ताईं अल्लाह जे पैगंबर जूं सही हदीसूं पहचान मक़सूद आहे। हासिद इंसान हकीकत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे फ़ैसिले ऐं तक़सीम ते नाराज़ हूंदो आहे। उन इंसान खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तक़सीम ते एतराज़ हूंदो आहे। वो इहो सम्झंदो आहे त जंहिं शख़्स खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो मकाम, इहो मर्तबो, इहा हैसियत, इहा अज़मत, इहो शान, इहा रिफ़त, इहा बुलंदी अता कई आहे, इन्हीअ खे छो मिली आहे? उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तक़सीम ते एतराज़ हूंदो आहे। हुजणु ईअं खपे त उहो शख़्स उन तक़सीम ते राज़ी थी ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां उन जो फज़ल ऐं महिरबानी तलाश करे ऐं घुरे, इहो सम्झे त इन्हीअ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां वॾो ख़ैर ऐं भलाई आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे उन खां महरूम रखियो ऐं जिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन नामत खे सही सम्झो उते अता कयाई। कुरान हकीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद है, वला ततमन्नौ
मा फ़द्दलल्लाहु बिही बअदकुम अला बअद। ऐं इंसानो, तव्हांखे उन शइ जी तमन्ना, लालच, ख़्वाहिश न हुजणु खपे जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाम जा बाज़ माण्हुनि खे बाज़ ते अता कई आहे। हर माण्हू जो पंहिंजो हिस्सो आहे ऐं तमाम औरतुनि में जा हर औरत जो हिस्सो पंहिंजो हूंदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी जेका तक़सीम आहे उन मज़ा ज़र्रे बराबर केर माण्हू कंहिंखां घणो नथो वठी सघे ऐं घटाए नथो सघे। इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तक़सीम आहे। तव्हांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फज़ल ऐं महिरबानी तलाश करणु खपे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां घुरणु खपे। हसद उहा ख़तरनाक वबा ऐं ख़तरनाक बीमारी आहे जंहिंजे बुनियाद ते इंसान रिश्तेदारी, अक़रबा परस्ती, पंहिंजाई ऐं हर उहो माण्हू जेको उन जे ख़ानदान जो आहे कॾहिं बि उन खां राज़ी कोन थी सघंदो। बल्कि इमाम इब्न सीरीन रहमहुल्लाह जो हिकिड़ो कौल आहे जेको सोन जे धार सां लिखण जहिड़ो आहे। सोन जे धार सां मा रअयतु ज़ालिमन अशबह बिल मज़लूमी वजहन मिन हासिदिन। चवे तो दुनिया में मूं अहिड़ो ज़ालिम ॾिठो ई कोन्हे जंहिंजो चहिरो मज़लूम सां मिलंदो हुजे, हासिद खां वधीक। हासिद उहो ख़तरनाक इंसान आहे जेको ज़ालिम आहे, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे चेहरे मज़ा रोशनी, नूर ऐं रूहानियत छिके वठंदो आहे। उहो हमेशा मज़लूम माण्हुनि वांगुरु, जीअं मज़लूम माण्हू पंहिंजी रोएदाद पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो आहे, इहो हासिद हर वक़्तु जंहिंसां हसद करे थो उन जी रोएदाद खे माण्हू जे साम्हूं पेश कंदो रहे थो मासूमियत वारे चेहरे सां। इमाम इब्न मुबारक रहमहुल्लाह जो हिकिड़ो अज़ीम कौल है इन हवाले सां, मोमिन इंसान कॾहिं बि पंहिंजे भाउ सां हसद ऐं बुग़्ज़ न आहे कंदो, बुग़्ज़ न आहे कंदो। बल्कि जेकॾहिं कंहिं मौक़े ते, कंहिं जॻह ते मोमिन इंसान खां ग़लती थी पवंदी आहे त उन जो भाउ माज़ूरात खे तलाश कंदो आहे। इन्नल मोमिना यल्तमिसुल माज़ूरात वल मुनाफ़िक़ु यततब्बउ ज़ुल्लात। मोमिन इंसान पंहिंजे भाउ जी हर जॻह ते उज़र पेश कंदो आहे। शायदि उहो माण्हू बीमार हुजे जेको न अची सघियो आहे, जंहिं माण्हू इहो कमु न कयो, शायदि उन माण्हू खे का एमरजेंसी ठही रही हुजे। मोमिन कॾहिं बि पंहिंजे भाउ जे हवाले सां ज़बान दराज़ी कोन कंदो, माण्हुनि जे साम्हूं उनजो उज़र पेश कंदो आहे। ऐं मुनाफ़िक़ इंसान हर वक़्तु ज़िल्लत ऐं ख़वारी ऐं हक़ इज़्ज़त ते पोयां हथ धोई करे लॻी वेंदो आहे।
अज असांजे माशरे में असां नज़र विझूं तो केतरे कदर इहो इंसान हसद जी बाहि में पंहिंजो पाण खे साड़े चुको आहे। चेहरे खां रूहानियत ख़त्म थी चुकी आहे। रात जो माण्हुनि जे चैन ऐं सुकून फरावानी ऐं खुशहाली नेमतुनि खे ॾिसी करे इहो माण्हू पूरी रात बेचैन हूंदो आहे। पर मोमिन इंसान कॾहिं बि पंहिंजे भाउ जे हवाले सां इहो किरदार अदा कोन कंदो। इमाम इब्न मुबारक रहमतुल्लाह जो हिकिड़ो ॿियो अज़ीम कौल आहे, फरमाईंदा ज़ुल्मुन लिअख़ीक अन तज़कुर अस्वा अल्लज़ी तअलम मिन्हु व तक्तुम खैरहु। तुझे भाउ सां तुंहिंजो ज़ुल्म में ज़्यादती इहा आहे त तूं उनजे ख़ामियुनि खे ज़ाहिर कंदो वठी ऐं उन्हनि जी ख़ूबियुनि खे लिकाईंदो वठी। असां पंहिंजे गिरबान में झांके करे ॾिसूं त छा इहे शयूं असांजे अंदरि मौजूद आहिनि या कोन्हे। हर वक़्तु असां पंहिंजे भाइरनि जी ख़ामियुनि खे ज़िक्र कंदा आहियूं। हर वक़्तु जेकॾहिं असांजे आङुरियुनि जा इशारा हूंदा आहिनि पंहिंजे रिश्तेदार पंहिंजे भाइरनि जी तरफ़ उन्हनि जे ख़ामियुनि खे ज़िक्र कंदे नज़र अचूं था। यादि रखजां, हिकिड़ी आङुर तूं उन लाइ इशारो करींदो, टे आङुरियूं तो लाइ इशारो कनि थियूं त हिकिड़ी ख़ामी तुंहिंजे भाउ में मौजूद आहे, टे ख़ामियूं तो पाण जे अंदरि मौजूद आहिनि। पहिरियां तोखे पंहिंजी ख़ामी खे दूर करणु खपे, उन खां पोइ पंहिंजे ख़ामी पंहिंजे भाउ जी ख़ामी न तोखे नज़र वधाइणु खपे। ऐं ख़ुसूसन तमाम मुस्लमान हिक ॿिए जा ख़ैर खां, हिक ॿिए जी सतरपोशी ऐं तमाम आइबनि खे ढकींदड़ हुजनि। इहो लाज़मी ज़रूरी आहे। यकन तुंहिंजो पाड़ेसरी सभ खां वधीक इहो हक़ रखे थो त तूं उन सां सुहिणो सलूक करे, उन जे ख़ामियुनि खे लिकाए, उन जे ख़ूबियुनि खे ज़ाहिर करे। शरीयत असांखे इहो मसइलो इस्तिफ़ामी अंदाज़ में समझायो आहे। तव्हां ॾिसो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन ज़मीन ते मुख़्तलिफ़ परिंदा, मुख़्तलिफ़ जानवर रखिया आहिनि, हलाल जानवर आहिनि, लेकिन हर हिक जा हुकूक अलॻि आहिनि। हिकिड़ो खरगोश आहे, सौ आहे, जेकॾहिं जंगली आहे त उनखे तूं निशानो हणंदे, बंदूक जो फायर करे हुनजो तूं शिकार कंदे, उहो साॻी खरगोश जेकॾहिं तुंहिंजी चौदीवारी में रहे थो, तोखे बंदूक सां निशानो हणण जी ऐं उनखे मारण जी शरीयत इजाज़त कोन थी ॾे, कोन थी ॾे। हिकिड़ी मुर्गी आहे, तुंहिंजे घर में 24 कलाक तुंहिंजी चौदीवारी में रहे थी, हुनखे तूं पत्थर हणी करे मारे करे ज़बह कोन कंदे। उन साॻी जॻह ते जेकॾहिं ॿियो पखी आहे, बटेर आहे, तितर आहे, आड़ी आहे, शरीयत तोखे हुकुम ॾिनो आहे त तूं उनखे बंदूक जो फायर करे या लठ उछलाए करे मारे करे ज़बह करे सघींदो। छो त उहो खरगोश तुंहिंजी चौदीवारी में रहे थो, तुंहिंजे घर में रहे थो, तुंहिंजे पड़ोस में रहे थो। उहा मुर्गी तुंहिंजे घर में रहे थी, तुंहिंजे सहन ते रहे थी। इहे वधीक हक़दार आहिनि त तूं पंहिंजे छुरी खे तेज़ करे ज़बह करण वक़्तु उनखे आराम ॾे। ऐं उहे पखी ऐं उहो खरगोश जेको तुंहिंजे चौदीवारी खां, तुंहिंजे कुर्ब खां, तुंहिंजे पारे खां परे रहे थो, शरीयत उनखे निशानो लॻाए करे ज़बह करण जो बि हुकुम ॾिनो आहे। त भई छा उहो इंसान
जो तुझे चौदीवारी में रहे थो, तुझे पड़ोस में रहे थो, तुझो खानदानी रिश्तेदार है, छा उन जो इन पखियुनि जेतिरो भी हक़ कोन्हे, इन जानवरनि जेतिरो भी हक़ कोन्हे। हसद वह खतरनाक बीमारी है। अव्वलु ज़ंबिन युसा बिहिल्लाहु फिस समावाति अल हसद व युसा बिहिल्लाहु फिल अर्दि अल हसद। हसद वो खतरनाक बीमारी है। अल्लाह रब्बुल इज्जत दी सब खां वधीक पहिरीं नाफरमानी आसमाननि ते कई वई, उन जो रीज़न ऐं कारण हसद आहे। ऐं ज़मीन ते सब खां पहिरीं अल्लाह रब्बुल इज्जत जी मासियत ऐं नाफरमानी कई वई, उन जो सबब भी हसद आहे। अल्लाह रब्बुल इज्जत शैतान के हुकुम कयो तो तोखे आदम के सजदो करणो आहे। आसमाननि ते शैतान अल्लाह रब्बुल इज्जत ते हुकुम के रद्द करे छॾियो, नाफरमानी कई, सिर्फ हसद कंदे। खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन। ज़मीन ते पहिरियों क़त्ल थियो, पहिरीं अल्लाह रब्बुल इज्जत की नाफरमानी थी, वजह कहिड़ी आहे? हसद आहे। एॾो खतरनाक मर्ज़ आहे। भाउ जो क़ातिल करे छॾियाई। अल्लाह रब्बुल इज्जत हसद जे करे इंसान जे अखियुनि मञा बसीरत, शर्म ऐं हया खे ख़त्म करे छॾे थो। अंधो थी वञे थो इंसान। हालांकि भाउ जी मोहब्बत त भाउ सां हूंदी आहे। हिन ज़मीन जे तख़्ते ते हिन मोहब्बत जे मीज़ान खे क़ाइमु कयो वञे, भाउ खां वधीक को महबूब थी कोन थो सघे। पर ज़मीन जे सीने ते क़ाबिल क़ातिल आहे। हाबील जो पंहिंजे भाउ जो सिर्फ हसद जी बुनियाद ते क़त्ल थियो आहे। अल्लाह जे पैगंबर के रसूल न मञियो वियो। मुशरिकीन मक्का अल्लाह जे पैगंबर के रसूल न मञियो। यहूदियुनि ईसाइयुनि अल्लाह जे पैगंबर के रसूल न मञियो। वजह सिर्फ हसद आहे, बुग़्ज़ आहे। यहूदियुनि ईसाइयुनि चयो हिन खां पहिरियां जेतिरा पैगंबर आया वो बनु इसराइल में आया। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु इस्माइल में आयो। असांजो खानदान वधीक हक़दार आहे। असांजो खानदान वधीक हक़दार आहे। अॼु असांजे माशरे में सब खां वधीक हसद जहिड़ी खतरनाक बीमारी जी वजह ई आहे जो मीज़ान असां ख़ुदि क़ाइमु कंदा आहियूं। हिन शइ जो मिसदाक़ आऊं आहियां, हिन शइ जो हक़दार आऊं आहियां। असांजो खानदान पग जो मुस्तहिक़ आहे, हक़दार आहे। हाणे हिन पग ते जेरो थी वियो, बुनियाद हसद आहे। खानदाननि जा खानदान टुटी विया हलिया। ज़ुल्म में ज़्यादतियूं, नाइंसाफ़ियूं सिर्फ हसद जी बुनियाद पे। अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा की तरफ असां नज़र दो। हुननि माण्हुनि जी ज़िंदगी केतरी अजीब हुई, केतरी अजीब हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े सहाबी के खैबर मोकिलीनि था। पाण फरमाए तो वञ खैबर वारनि जे साम्हूं उन्हनि जो फ़ैसिलो करे। अब्दुल्ला बिन रवाह रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे, सही बुखारी की हदीस आहे। वञे थो खैबर जे मैदान में बीह करे हुननि खे ॿुधाए थो अंतुम अबग़ज़ु क़ौमिन इंदी। ऐं यहूदियो, हिन ज़मीन जे तख़्ते ते जेकॾहिं सब खां वधीक का क़ौम मुंहिंजे नज़दीक नापसंदीदा ऐं मबग़ूज़ आहे त यहूदियुनि जी क़ौम आहे। तव्हां अल्लाह जे अंबिया जा क़ातिल आहियो। ऐं तव्हां सां बुग़्ज़ पंहिंजे अना जे करे कोन थो करियां, अल्लाह जे पैगंबरनि जा तव्हां क़ातिल आहियो।
लेकिन याद रखियो वलई यहमिलुनी बेबुग़्ज़ी लकुम अन अहीब अलैकुम। अब्दुल्लाह बिन रवा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था, लेकिन याद रखियो मुझी या नाराजगी, मुझो यो बुग़्ज़, मुझी नाराजगी कदे भी तवाते जुल्म कर मुखे कोन ॾींदी। और नाराज आया, मुखे गुस्सो है, मुखे कावड़ है, पर मुझो कावड़ जन कदे मुखे तवाते जुल्म कर कोन ॾींदो। अज असांजे माशरे में असां ॾिसो असांजो नाराज़गियूं, असांजो कावड़ो हजार माण्हुनि खे ते जुल्म करण ते असांखे मजबूर करे छॾींदियूं आहिनि। ऐं इहा शइ सिर्फ़ हसद ऐं बुग़्ज़ जी बुनियाद ते कई वञे थी। हसद वो खतरनाक जुर्म है, खतरनाक बीमारी है, खतरनाक वबा है, जेका ॿिन भाइरनि खे पाण में शदीद तरीन दुश्मन बनाए करे ॿिए जी जान खे वठण जे लाइ भाइर तयार थी वेंदा आहिनि। यूसुफ अलैहिस्सलाम ने तव्हां नज़र विझो, नज़र दौड़ायो, उनजे भाइरनि छा चयो आहे? हीअ यूसुफ ऐं हिनजा भाइर अहब्बु इला अबीना मिन्ना। यूसुफ ऐं हिनजो भाउ बिन्यामीन असांजे वालिद खे असां खां वधीक महबूब आहिनि, असां खां वधीक प्यारा आहिनि। हाणे हिनजो रस्तो साफ़ थियणु खपे। हाणे यूसुफ हिनजे भाउ खे रस्ते तां हटाइणु खपे। हासिद उनजी हमेशह इहा कोशिश हूंदी आहे त पंहिंजे महसूद खे जंहिंसां वो हसद करे पियो, जंहिंसां वो बुग़्ज़ करे पियो, जंहिंसां वो नाराज़ आहे, उनखे सफ़े हस्ती तां मिटाए छॾे। इहो हसद आहे जंहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे मिस्र जे खूह में उछलाइण ते भाइरनि खे उकसायो हुयो। पर यादि रखिजो कॾहिं बि हासिद पंहिंजे मक़सद में कामयाब कोन थींदो। चोटी जो ज़ोर लॻाए वञे, हासिद कॾहिं बि पंहिंजे मक़सद में कामयाब न थींदो। थींदो उहो ई आहे जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे मंज़ूर हूंदो आहे। हासिदीन यूसुफ अलैहिस्सलाम के बाज़ार मिस्र में विकियो। हासिदीन यूसुफ अलैहिस्सलाम के मिस्र के खूह में उछलियो, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त के मंजूर इहो हुयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मिस्र के तख्त जो वारिस यूसुफ अलैहिस्सलाम के करे छॾियो। नबी अलैहिस्सलाम जो फरमान है त हसद कॾहिं भी न करो। हियल हाल का हसद बुनियाद वजा शयन के उखेड़े कभी छड़े दो। जे वारन के उस्तरो खत्म करे छड़े तो पाकी खत्म करे छड़े थी। हसद दीन के, इबादत के, अमाल के, खूबियन के इन्हें खत्म करे छड़े तो। लेकिन इन हदीस में अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाजत ॾिनी। हाँ हिकिड़े माण्हू सां हसद करण जी इजाजत है। इल्ला रजुलन आताहु अल्लाहुल कुरान फहुव यक़ूमु बिही आनाअल लैलि व आनाअन नहार। जंहिं शख्स के अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान हकीम जी नामत सां नवाज़ियो हुजे ऐं पूरी रात जो घणो हिस्सो उन कुरान हकीम सां वो तिलावत कंदो हुजे, क़याम कंदो हुजे ऐं ॾींहं जो घणो हिस्सो कुरान हकीम पढ़ी करे क़याम कंदो हुजे, अहिड़े माण्हू ते रस करे सघिजे थो ऐं हसद करे सघिजे थो। इहो को मामूली माण्हू कोन्हे। साहिब कुरान, हाफ़िज़ कुरान,
कुरान जो हिफ़्ज़ करने वाले मानो इन ज़मीन के सीने ते इंतहाई बेमिसाल इंसान है। वॾियूं बुलंदियूं वॾा मकाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन इंसान के नसीब करे तो जो कुरान जो कारी है, कुरान जो हाफ़िज़ है। दुनिया में भी, कब्र में भी, हशर में भी। दुनिया में भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो मकाम ॾिनो आहे, जो मकाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त कारी कुरान के ॾिनो, हाफ़िज़ कुरान के ॾिनो, उन मकाम जे लाइ पूरी दुनिया तरसी वञे थी, वो मकाम नथो मिली सके कंहिंखे। सुनन नसाई जी सही सनद सां हदीस मौजूद है। अमर बिन सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हु नंढड़ो है, 8 साल की उम्र है। वालिद साहब के मदरसे में छॾण जे लाइ, के मस्जिद में छॾण जे लाइ तैयार न है, छो त उम्र नंढड़ी है, उम्र नंढड़ी है। 8 साल जो ॿार है, किथे छॾिया पंहिंजे ॿार खे कुरान पढ़ण जे लाइ। लेकिन सलाम आहे साहबा किराम जी ज़ुर्रियत ते, साहबा किराम ते दीन के समझण जे लाइ, दीन के सिखण जे लाइ, कुरान के सिखण जे लाइ कहिड़े नमूने सां उनखे जज़्बो हूंदो हुयो, कीअं एहतमाम कंदा हुया। अमर बिन सलमा चवे थो, आउं रस्ते ते वेही रहंदो हुअसि, जितां मदीना जा काफ़िला अल्लाह जे पैगंबर खां कुरान ॿुधी करे, हदीस ॿुधी करे वापसि मोटंदा हुया। उन रस्ते ते वेठो हूंदो हुअसि, माण्हुनि खां पुछंदो हुअसि अल्लाह जे पैगंबर छा ॿुधायो, उहो मूंखे कुरान जो आयतूं ॿुधाईंदा हुआ, आउं यादि कंदो हुअसि। कुरान जो आयतूं ॿुधाईंदा हुआ, आउं यादि कंदो हुअसि। काफ़ी ॾींहंनि खां पोइ असांजे ॻोठ में एतिरा माण्हू थी विया जो निमाज़ खे जमात सां पढ़णो पियो। मुंहिंजो वालिद साहब अल्लाह जे पैगंबर वियो, या रसूल अल्लाह, असांजे ॻोठ में जमात कराइणी आहे, इमाम कंहिंखे ठाहियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पैगाम मोकिलियो, वले या उम्मकुम अक्तरुकुम कुरानन, तव्हांजे ॻोठ में इमामत उहो कराईंदो, मुसल्ले इमामत जो हक़दार उहो हूंदो जेको कुरान सभ खां वधीक पढ़ंदड़ हूंदो। मुंहिंजो वालिद साहब वापसि मोटी आयो, घर वारनि जे कोड़नि खे, नौजवाननि खे, ॿारनि खे गॾु कयो वियो, तक़ाबुल कयो वियो, पुछियो वियो कुरान कंहिंखे यादि आहे। सभ खां वधीक जंहिं हस्ती खे, जंहिं ॿार खे कुरान यादि हुयो, उहो अमर बिन सलमा हुयो। 8 सालनि जी उम्र आहे, सलवार भी सही पाइण कोन पे आई, हदीस जा लफ़्ज़ आहिनि। मुखालिफीन खिलंदा हुया, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको मकाम ॾिनो, अल्लाह जे पैगंबर जी हदीस ॿुधी, कुरान ॿुधो हुयो, सभ खां वधीक अमर चवे थो कुरान मूंखे यादि हुयो, मुंहिंजे ॻोठ वारनि उन मुसल्ले जो हक़दार जेकॾहिं बनायो त अमर बिन सलमा खे बनायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो मकाम आहे कुरान खे ॾे थो। कई माण्हू तरसनि था औहदनि जे लाइ, मकाम जे लाइ, अज़मत जे लाइ, शान जे लाइ, पर रब्बे मोहम्मद जो कसम पूरी दुनिया जा होदा मीज़ान जे हिकिड़े पलड़े में रखिया वञनि ऐं मस्जिद जे इमाम जो मकाम हिकिड़े पलड़े में रखियो वञे, बराबरी थी ई कोन थी सघे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको मकाम ॾिनो आहे हाफ़िज़ कुरान के, आलिम दीन के, कुरान जे कारी के, वो मकाम कंहिं माण्हू जे हक़ में ऐं कंहिं माण्हू जे लाइक़ ई कोन्हे। तव्हां ॾिसो, सही बुखारी जी हदीस आहे, शुहदाए उहद जे बारे में अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा कसरत सां शहीद कया विया। 70 जे क़रीब सहाबा किराम के शहीद कयो वियो। कब्रूं खुटी वियूं, शुहदा के दफन किया कयो वञे। हिकिड़ी कब्र में 2-2 शुहदा रखिया विया। उन वक्त भी अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, कद्दिमू अक्सरहुम कुरानन, याद रखजो कब्र में सब खां पहिरीं उन शख्स के रखजो जेको कुरान सब खां वधीक पढ़ियल हुजे, जेको कुरान सब खां वधीक पढ़ियल हुजे। कब्र में सब खां पहिरीं उन शख्स जो हक़ है, तव्हां उनखे रखियो।
अमर बिन शाम चवे तो वकान अभी कद कुदिमा, उन्होंने मूं ॾिठो मुझो वालिद साहब सब खां वॾी कुरान पढ़ंदड़ हुयो, कुरान जो कारी हुयो। शुहदाए ओद मां जिन कब्रन में ॿ टे रखिया पिया विया, उनमें मुझे वालिद साहब के सब खां पहिरीं रखियो वियो, छो तो कुरान जो कारी हुयो, कुरान जो कारी हुयो। अल्लाह रब्बुल इज्जत ये अज़मत यो शान हाफ़िज़ कुरान के ॾिनो आहे। अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर साहब पहुची चुका आहिनि ऐं डॉक्टर साहब में तव्हांजे विच में हायल नथो थियणु चाहियां। अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ आहे त अल्लाह ताला सही माना में इहा हिकिड़ी हदीस मूं तव्हांजे साम्हूं पेश कई, उनखे सम्झण जी ऐं उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह।